खैरपुर मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर में वकार अली मंगसी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुंहिंजो भाउ अली रज़ा वल्द अब्दुल ख़ालिक मंगसी 3 ॾींहं खां गुम थी वियो आहे। घणी ॻोल्हा बाद को ॾस पतो न पइजी सघियो आहे। असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे, न कंहिंसां झेड़ो वग़ैरह न आहे। 4 तारीख़ ते ॻोठ अब्दुल रज़ाक खां मोटरसाइकिल ते पंहिंजे ॻोठ बटड़ो अची रहियो हो त संदुसि जी मोबाइल बंदि थी वई आहे, राब्तो कटिजी वियो ऐं घणी ॻोल्हा करण बावजूद बि हिन महिल ताईं मिली न सघियो आहे। असां खैरपुर थाणो शाह हुसैन ते इतला कयो पर हिन वक़्त ताईं कुझु बि नाहे थी सघियो आहे। DIG सखर ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कजे थो त नोटिस वठी ॻोल्हा करण में मदद कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।